ठारूशाह शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तेज़ आंधियुनि सां गॾु वसंदड़ मूसलाधार तूफ़ानी बरसाति वॾी पैमाने ते तबाही मचाए छॾी आहे, जंहिं सबबि मामूलाती ज़िंदगी सख़्तु मुतासिर थी विया आहे। शदीद हवाउनि ऐं बरसातुनि शहरी ऐं बहिराड़ी वारे इलाइक़नि में ख़ौफ़ ऐं हिरास जी फ़िज़ा क़ाइमु करे छॾी आहे, छो त केतिरनि ई हंधनि ते माली नुक़सान जूं बि इतलाऊं मिलियूं आहिनि। इलाक़ाई ज़रियनि मूजिबि तूफ़ानी हवाउनि सबबि केतिरा ई साइन बोर्ड उखड़ी विया, सोलर पैनल्स जूं प्लेटूं टुटी वियूं, जॾहिं त केतिरा ई कचा घर, छपरा ऐं छितियूं पिणु मुतासिर थियूं आहिनि। कुझु इलाइक़नि में वण किरी पिया आहिनि ऐं ॿियनि मिल्कियतुनि खे बि नुक़सानु पहुतो आहे। तूफ़ानी मौसम सबबि अंब जे बाग़नि खे पिणु सख़्तु नुक़सानु पहुचण जो ख़दशो पैदा थी वियो आहे। बाग़ मालिकनि जो चवणु आहे त तेज़ हवाउनि सबबि वॾी तादाद में अंब ज़मीन ते किरी रहिया आहिनि ऐं वणनि जूं टारियूं बि टुटी रहियूं आहिनि, जंहिं करे खेनि वॾे माली नुक़सान खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। ॿिए तरफ़ सेपको तरफ़ां गुज़िरियल शाम 7 वॻे खां बिजली जी फ़राहमी मुअत्तल आहे, जेका हिन वक़्त ताईं बहाल न थी सघी आहे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।